झीलानी मलाखड़ा सज्जाद खास के लिए चैनल के सब्सक्राइब जरूर करना है, बेल आइकन के प्रेस करना तो जी ऐसा ही नहीं वीडियो ता तक ना के मोहम्मद जतजू मौला सलामत खामोश हां इनाम दे यो साईं नाना शाह गुलाम हुसैन पठान के इनाम दे यो साईं नाना शाह 2000 रुपया में चैनल के सब्सक्राइब कर जा, लाइक करना उतार जा, बेल आइकन के जरूर प्रेस कर जा तो जिया सा हर नओ वीडियो तांते प्रेजेंट एक चैनल के सब्सक्राइब जरूर कंदा तो जिया सा ये हौसला अफजाई थी तू नाव पे लेते तो अमीन श्री उतार छो तू वने तू इनाम वठ तो के अल्लाह इज्जत दे इनाम दियो रज़ाक वाला के साईं मोहतरम जनाब साईं बचल छा जो 1000 रुपया आई मोहतरम जनाब भा अदा चेयरमैन कादर जो 500 रुपया बिल आई 500 रुपया बा मोहम्मद जो खे जा 2000 रुपया बिल आइन सभिनी जो साईं जो 500 रुपया बिल है आई मोहतरम जनाब साईं मानक जी वडी मेहरबानी मोहतरम जनाब साईं अल्लाह दाद खुश करते हैं मौला सी सलामत रखे खुश जो आई वसदा रहो हिरात पे दिया तमाम बेहतरीन जोड़ी साईं अमजद शाह आई गुलाम नबी शीदी आई गुलाम हुसैन पठान मुर्जे गुलाम हुसैन पठान बिल जो हकदार है वारे साईं अमजद शाह मलक करे दिकार आशा मलक करे दिकार बाबा मलक करे दिकार मौला सलामत रखे जिन मुके इनाम दिनु बाबा क्या बात है चेल सही जड़ी स्प्रिंग लगा पिया गुलाम नबी चेल में स्प्रिंग बाबा इतने सही पंजो दाथे होशियार मुकाबलो ताई सख्त सोनू सैयद अमजद शाह बादशाह बड़ी मेहरबानी ना के मोहम्मद जतजू मौला सलामत रखे कर अली में हल ई उछले जरा करा ट्रक ना टीजी मोरी गिरी भाई वाह रे वाह साईं अमजद शाह बादशाह आई लाला गुलाम हुसैन पठान दे बिल थियण घुर्जे लाला गुलाम हुसैन पठान बिल जो इनाम जो हकदार है अने उथे केर ना जेको उथे तो माठ मिठी में बाहर हलियो वजे उते भी बिठो न वजे मेहरबानी तमाम बेहतरीन चैनल है लाइक और सब्सक्राइब जरूर करना ऑन दो डे किलो मिले वो दई छो साईं नाना शाह दई वियो बिल हां इनाम दई वियो साईं नाना शाह गुलाम हुसैन पठान के इनाम दई वियो साईं नाना शाह 2000 रुपया बिल आए साईं नाना शाह 2000 साईं वारन जो अदा कादिर बख्श चेयरमैन जो 500 रुपया साईं बचल शाह जो आई 500 रुपया मोहतरम जनाब असलम बर्च साहब जो आई 500 रुपया मोहम्मद जोके साहब जो बिल थी 2000 रुपया हल पुत्र बल करे वठो ता इंतजार आहे लंडा वो पानी की में गोलाई में उत्तर जूब थरू हवाऊं हजूं मानन जे रुखते कदे तो हिबारा बहूं सब के गोलिम हिबारा सब खबर हाल जी सा लायारन का पुछ जा अब था सिवा की गुजरन तू शान यो तू सिंधु से किनारे का पुछ जा रात पे जे तुम्हें उतरी जो पहला गुलाम हुसैन पठान आई पे बख्श सरदार इते बाबा तमाम जो ताड़ी लगे कि ताड़ी लगे बिना पहलवान जका विच ने बीठा उन सा गुजारिश वही रो अब आयो बम शीदी ओन ने टिकटॉकर वही रो आया साईं पीर अली हसन शाह जो बड़ो पैर छोड़ा तो यार पीर क्या बात है गुलाम हुसैन पठानवा बड़ी मेहरबानी चाचा जी आई मोहतरम जनाब ने सोटाई साहब जी चाचा ले सोटाई मुके 500 रुपया नाम ने बड़ी मेहरबानी कुर्ब आई जेका दोस्त है कावड़ कौन कंदो खां सिवा की गुजरन थू शामू इयो तू सिंधु जे किनारन खां पुछ जा वराई दे पासा किए सिज था उबरन वराई दे पासा किए सिज था उबरन गवाही इया चंद तारे पहलवान गुलाम नबी शीदी थे एडा फिदा हुसैन दिसो न छातो थे ऐं जिन इनाम ॾिनो उहे भी यूट्यूब ते ॾिसी सघनि था जिन जा नाला विसरियो वञनि था असीं माइक ते कोन अची सघूं उहो वीडियो में उन्हनि जा नाला ज़रूर ईंदा जिन इनाम ॾिनो आहे हिन हथ पेजी आहे मुक़ाबलो ताईं सख़्त फिदा हुसैन हेॾा पठान ऐं पहलवान हुज़ूर बख्श शीदी ॾिसो न छा थो थिए अबा इनाम दियो उनखे जंहिंजे वात में 24 कलाक गुटको या माओ हूंदो ई हूंदो आहे सदाम हुसैन पहलवान मला खे इनाम दियो अब ये टिकटॉकर आयो नंढड़ो जो तो मुखे भी नाम वठी दे जी जी
मल थे होशियार एडा हलिया हलिया गुलाम नबी एडा ढोड़ंदो अचे मूंखे लगे तो कुछ न कुछ ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे हा चंद वॾेरे मूंखे राशिद खटियाण चयो राशिद खटियाण अची मूंखे ॿुधायो त कंहिंजा कंहिंजा बिल ऐं एॾा लाउड वारो आहे दोस्त एॾा रज़ाक मल हिन जो ठपके हिनखे सभु इनाम जो दिलि खोले खामोश सच वॾो दुआरिया सच वॾो दुआरिया जजीरनि में जकड़ियो वियो आहे गोली गोली मारियो वियो आहे तेल कढ़ाई काढ़ियो वियो आहे घाणे में पीड़ायो वियो आहे व्यूअर्स तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ां सलाम ऐं तव्हां असांजा इहे मलाखड़ा झीलानी मलाखड़ा ते ॾिसी सघो था हिन चैनल खे लाइक करियो सब्सक्राइब करियो ऐं शेयर करियो वॾी महिरबानी।